नाज़रीन, आदलपुर जो ॻोठ इमाम बख्श गबोल हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलियतुनि खां वांझिल आहे। ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण इलाइक़े में तरक़ियाती कम न थियण ते ॻोठाणा सराप एहतजाज आहिनि। इन हवाले सां पेश आहे अमजद कलवर जी रिपोर्ट। आदलपुर जे ॻोठ इमाम बख्श गबोल में केतिरनि सालनि खां ड्रेनेज सिस्टम न हुजण ऐं ॻोठ में तरक़ियाती कम न थियण ते ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि इम्तियाज़ अली गबोल, असगर अली गबोल ऐं ॿियनि एहतजाज कंदे मिरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आदलपुर जे केतिरनि ई ॻोठनि में तरक़ियाती कम कराया विया आहिनि, पर ॻोठ इमाम बख्श गबोल खे नज़रअंदाज करे को बि तरक़ियाती कम न करायो वियो आहे। ड्रेनेज सिस्टम न हुजण करे घटियुनि ऐं रस्तनि ते पाणी तलाह जी सूरत में बीहण मामूल बणियल आहे। हुननि वधीक ॿुधायो त MNA ऐं MPA जे बंगलनि ते केतिरनि ई सालनि खां चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर सिर्फ़ आसरा ई ॾींदा रहनि था। हिन महिल ताईं ॻोठ में को बि तरक़ियाती कम न थी सघियो आहे। ड्रेनेज सिस्टम जो इंसान जेको आहे बिल्कुलु निज़ाम इहो आहे ई कोन। घटियूं नालियूं सॼो कुझु पाणी जेको आहे रस्तनि ऐं रोडनि ते अचे थो पियो। रोडनि में बि जेको आहे रोड बि असांजा जेके आहिनि सही न आहिनि ऐं ठहियल न आहिनि, तकलीफ़ आहे। ऐं जेको आहे ॻोठ जो पूरो सिस्टम जेको आहे तमामु तबाह लॻो पियो आहे। ऐं थोरी बि बारिश पवे थी पई, किथे मस्जिद खयूं अचण वञण जे लाइ बि जेको आहे सो असां तकलीफ़ में आहियूं। ऐं वस वारनि खे असां जेको आहे मुतालबो था कयूं। जाम इकरामुल्ला ख़ान धारेजो साहिब खे बि असां जेको आहे सो इल्तिजा था कयूं। ऐं सरदार मोहम्मद बख्श खान महर खे जेको हिन वक़्तु असांजे तक जा जेके MNA नी उन्हनि खे बि असां गुज़ारिश था कयूं त असांजा जाइज़ मसइला जेके हल कया वञनि। असां वटि जेको आहे ड्रेनेज सिस्टम सफ़ा कोन्हे, पाणी गंदो उते जाम बीहे थो। असां सां जेको अॼु ॾींहं ताईं कंहिं तावन न कयो आहे। असां काफ़ी दफ़ा मोहम्मद बख्श खान महर सां मिलिया आहियूं ऐं इकराम खान सां बि मिलिया आहियूं। ख़ाली दिलासा ॾियनि था बाबा तव्हांजो कमु थींदो। ड्रेनेज सिस्टम घिटियूं कंहिं बि क़िस्म जो तरक़ियाती कमु न आहे। न का घिटी ठही आहे, न को पंहिंजो घिटियुनि में को रोड आहे, न को रस्तो, न को ड्रेनेज सिस्टम। ही खॾा, ही दुबा, ही कचूं नालियूं। असां जाम इकराम खान सां बि मुलाक़ातूं कयूं, जाम सैफुल्ला सां बि मुलाक़ातूं कयूं ऐं चीफ सरदार मोहम्मद बख्श खान सां बि मुलाक़ातूं कयूं। असांखे ठलनि आसरनि खां सवाइ हिन महिल ताईं ॿियो कुझु कोन मिलियो। असां वस वारनि खां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी, बराए करम जेको आहे तव्हां असांजी जेका आहे वावर कयो। असां पूरो जेको आहे ॻोठ आहे ऐं गंदे पाणी ऐं गंदे किचिरे सां भरियो पियो आहे। ऐं असां हिननि वस वारनि खे अपील था कयूं त असांखे जेको हक़ आहे, जाइज़ कमु जेको आहे असांखे इहो जेको आहे ॾिनो वञे। ऐं असांखे त 15-16 साल थी विया आहिनि, सरकारी को बि कमु न मिलियो आहे। ॻोठाणनि सरदार मोहम्मद बख्श खान महर, जाम इकरामुल्ला खान धारेजो ऐं DC घोटकी खां मुतालबो कयो त ॻोठ इमाम बख्श गबोल में ड्रेनेज सिस्टम सां गॾु तरक़ियाती कम कराया वञनि। कैमरामैन फरमान कलवड़ सां गॾु अमजद कलवड़, मिरान TV, आदलपुर।